बेटियल अस्पताल का मेहर कंदा कई आहे। ये तो असां उस्तादनि जी तरफ़ां हिननि वकील दराज जेकी दोस्त वेठा आहिनि इन्हनि खे असां उस्ताद सलाम बि कयूं था ऐं उस्ताद जी इज़त में असां हिननि जे लाइ दुआ बि आहियूं त हीअ जेके सिंध सुकाइण जे लाइ वफ़ाक़ तरफ़ां जेका हीअ थाड़ो हयो पियो वञे असांजा तमामु वसीला कब्ज़े में करे चुका आहिनि पर आख़िरी जेको असांजो साह ऐं पसाह जो मसइलो आहे सिंध जो पाणी उन जे छह तकरारी केनाल ते हिननि असां सिंध खे सुकाइण जी साज़िश कई आहे। असां हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त सिंध जा वकील अकेला न आहिनि, सिंध जे वकीलनि सां पूरी सिंधी क़ौम, सिंध जूं नियाणियूं, सिंध जा बुज़ुर्ग, असीं उस्ताद, असांजा शागिर्द, असांजा बच्चा सभु हिन धरती तां क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं ऐं असां इहो हिन धरती तां हिन ॿ जी धरती ते बि इहो ऐलान था कयूं ऐं वाज़े था कयूं त असां पंहिंजो खून ॾेई बि हिन सिंधूअ खे सुकण कोन ॾींदासीं। हीअ वफ़ाक़ खे पंहिंजी होड़ तां लहिणो पवंदो, जेकर न त वफ़ाक़ खे ई ख़तरो थी वेंदुसि। तंहिंजे करे असां इहा डिमांड था कयूं जेके मथे वेही सिंध खे सुकाइण जी साज़िश था कनि उहे इहो सम्झी छॾनि त सिंधी क़ौम हाणे उथी आहे। असां उहे उस्ताद आहियूं जेके सिंधी क़ौम जे बचनि खे दर्श ॾींदड़ आहियूं। जेकॾहिं असां इहे नौजवान पैदा कया त पोइ तव्हां क़ौम बची सघंदव। तंहिंजे लाइ तव्हांजी इज़त पका इन में आहे त सिंध ते जेके तकरारी केनाल आहिनि उहे फिलफोर ख़तमु कयो ऐं असां तव्हां खां इन केनालनि ख़तमु करण खां पोइ पंहिंजे लुटियल वसीलनि जो बि पुछाड़ो कंदासीं, छो त अॼु जो नौजवान इहो ॼाणे थो त असांजा जेके वसीला तव्हां काबे लॻा वेठा आहियो उन्हनि जो बि तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो। असां पंहिंजो पाणी बचाए पंहिंजी गैस कोयले बिजली जेका ठहे त असां वटि थर में थी, ठहे त असां वटि जामशोरे पावर हाउस में थी, पर सिधो फैसलाबाद थी वञे असां उन्हनि जो बि तव्हां खां पुछाड़ो कंदासीं। हीउ वक़्तु अची वियो आहे त हाणे पंहिंजे वसीलनि जी मालिकी कयूं, पंहिंजी धरती जी मालिकी कयूं ऐं इन पंहिंजे सिंधु दरिया जी मालिकी कयूं। इनशाला हीअ सॼी क़ौम जेका आहे उहा वकीलनि सां गॾु आहे, जेके बि हिन धरती जो दर्द रखंदड़ आहिनि उन्हनि सां गॾु आहे। असीं वरी बि इन अज़म जो वर्चा था कयूं त असांजे बचनि जो जेकॾहिं रत जी ज़रूरत पवंदी असां पंहिंजो रत ॾेई बि सिंधु सां इहो वाइदो आहे खे सोकण कोन ॾींदासीं।